नाज़रीन, ईपलो जे ॻोठ भकोए में मशहूर दरगाह हज़रत मोहम्मद शाह गाज़ी जी मज़ार अंदर ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में दुरूद पाक जी महफ़िल कराई वई, जंहिंमें थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं ॿियनि शहरनि मां वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। उन हवाले सां ॾिसो था सैयद शफ़क़त इदर शाह जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ॾीपलो वेझो ॻोठ भकुअ में, जिते अंजमन ग़ुलामान कलंदर वेलफेयर सिंध जे तरफ़ां दुरूद पाक जी महफ़िल रखी वई आहे, जंहिंमें अंजमन ग़ुलामान कलंदर सिंध जे सरवाण सैयद ग़ुलाम हैदर शाह ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां ॿियनि साथियुनि शिरकत कई आहे। अचो त साईं ऐं उन्हनि जे साथियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त इन्हनि जो छा चवणु आहे हिन दुरूद पाक जी महफ़िल जे बारे में। असांजो आजिज़ाणो सूफ़ियाणो मोहब्बताणो अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद इन महफ़िल में बचन जो फ़र्क़ आहे। के ख्वाहिश जे लाइ अचनि था, के पाणी पढ़ण लाइ अचनि था, के बीमारी जे लाइ, के ॿुधण जे लाइ, के वरी सोचे अचनि था त हिन मज़ा को फाल्ट कढूं। छो हिन महफ़िल करण वारनि सां कंहिंजो ठा कोन हूंदो, कंहिंजो हिन अंजमन ग़ुलामान कलंदर जे नाले सां ठा कोन हूंदो, कंहिंजो कहिड़े अंदाज़ में। दुनिया जो चरखो आहे, दुनिया जे चरखे में ही 21वीं सदी आहे, ही आख़िरी दौर आहे फितननि जो वॾो जान आहे। अहिड़ा फितना पिया बर्पा थियनि जेके तव्हां असां कॾहिं न ॿुधा, न कॾहिं असां सोचे सघूं था। अञा त स्टार्टिंग आहे, अञा त घणो कुझु थियणो आहे। ही आगाही आहे, ही तव्हांखे शऊरमंद करणो आहे त ही कलंदर जी महफ़िलूं सरासर इश्क़ ऐं मोहब्बत हिनमें तव्हांखे दरस मोहब्बत जो मिलंदो आहे। वो ॾुखियल इंसाननि जे लाइ इहो दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम इहो दर दर वञी उन्हनि ॾुखियल इंसाननि ताईं पहुचायो जेको दुरूद पाक उन्हनि ॾुखियल इंसाननि जे लाइ मरहम आहे। असां 2001 खां हिन जमायत में बाबा साईं मोहम्मद अली कलंदर जिन असांखे इहो दुरूद पाक ॾिनो ऐं इहो सम्झायो त बाबा हीउ दुरूद पाक पहिरीं पाण पढ़णो आहे, उन ते अमल करणो आहे, उन खां पोइ तव्हांजी ॿिया दोस्त ॿुधंदा ऐं मञींदा ऐं पोइ ॿिया दोस्त इन शइ ते अमल कंदा, उनखे तव्हां इन दुरूद पाक जी तलक़ीन कंदा। सैयद शफ़क़त हैदर, महरान टीवी, ॾीपलो, थरपार।